ही कहानी पूरी ॾिसजो ऐं अगर सुठी लगे तो कमेंट लाइक ज़रूर कजो। एक 16 साल जो छोकरो पंहिंजी माउ खां पुछे तो, मां जॾहिं 18 साल जो थी वेंदुसि त तूं मुंहिंजे लाइ सालगिरह जे मौके ते मूंखे कहिड़ो गिफ्ट ॾींदी। माउ चयो, जॾहिं तूं 18 साल जो थींदे तॾहिं तूं पंहिंजी अलमारी खोले ॾिसजां, उन में तुंहिंजो गिफ्ट मौजूदु हूंदो। हींअर ॿुधाईंदुसि त गिफ्ट जो मज़ो ई ख़राब थी वेंदो। कुछ ॾींहं खां पोइ छोकरो बीमार थी पियो। हुनखे अस्पताल खणी विया। घणी जांच पड़ताल खां पोइ डॉक्टरनि ॿुधायो त हिन जी दिलि में सोराख़ आहे। ही मुश्किल सां 2 महीना ई ज़िंदा रही सघंदो, पर इलाज हलंदो रहियो। जॾहिं छोकरो 2 साल खां पोइ ठीक थी घर पहुतो त हिन खे ख़बर पई त हिन जी माउ हाणे हिन दुनिया में नाहे रही। हिन खे माउ जी ॻाल्हि यादि आई ऐं जल्दी वञी अलमारी खोले छा ॾिसे त हिकु गिफ्ट पियो आहे, जंहिंजे अंदरि हिकु पर्ची आहे ऐं उन पर्ची ते लिखियलु आहे त मुंहिंजा जिगर, जेकॾहिं तूं ही पर्ची पढ़ी रहियो आहीं त तूं बिल्कुलु ठीकु हूंदे। तोखे यादि आहे जॾहिं तूं बीमार थी पियो हुएं त डॉक्टर ॿुधायो त तुंहिंजी दिलि में सोराख़ आहे। उन ॾींहुं आउं ॾाढी रुनी हुयसि ऐं मूं फ़ैसिलो कयो त मां तोखे पंहिंजी दिलि ॾेई तोखे ज़िंदगी ॾेई वेंदुसि। ऐं तोखे यादि हूंदो त तूं मूंखां पुछियो हो त मूंखे मुंहिंजी 18 सालगिरह जे मौके ते कहिड़ो गिफ्ट ॾींदी, त मुंहिंजा जिगर, मूं तोखे पंहिंजी दिलि गिफ्ट करे ॾिनी आहे। हिन खे हमेशह संभाले रखजांइ। सालगिरह मुबारक। हिकु माउ पंहिंजे पुट लाइ मरी वई त जीअं दुनिया ते हिन जो पुटु ज़िंदा रही सघे। दुनिया में माउ खां वधीक कंहिंजी दिलि न आहे। माउ जी दिलि जहिड़ी दुनिया में ॿी का बि दिलि न आहे। अल्लाह पाक असां सभिनी जे वालिदिन खे ज़िंदा सलामत, तंदुरुस्त ऐं सेहत सदा आबाद रखे।